कैसा वडे वाके चो कैसा भला भेरो रे जिक्र के अल्लाह 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 कैसा कैसा थोरो हेॾां हिन पासे पंधरो कयूं भान बूबक टपी उन दरवाजे ते हलूं जंहिंजो नालो आहे सैयद उस्मान, जंहिंजो लक़ब आहे शहबाज बुलंद परवाज लाल लॻे पाल। ॾाढा च क़ुरान नेरानो मुंहं ते चबड़ई ॾाढा च मुंहिंजे हबीब करीम जो बचड़ो आहे आले रसूल हज़रत इमाम जाफ़र सादिक जे औलाद मां आहे ऐं एॾो ज़िक्र करे करे आला मक़ाम ते पहुतो जो मुर्शिद करीम चयसि मुर्शिद नालो आहे बाबा इब्राहिम, बाबे जो नालो कबीर दीन, इमाम जाफ़र सादिक जे औलाद मां मुर्शिद फैज़ ॾेई चई पुट हाणे वञ हलियो बगदाद शरीफ़। कंहिं वटि गज़ली थकिजी पियो पोड़ो थी वांगुरु वीचारो होॾे पासे ॾेई वरी हेॾे गौर कयो कंहिं ॾे वञ कंहिं वटि दोस्त मोतदम न वरतिया दस्तगीर जी दोस्त मोतदम न वरतिया दस्तगीर जी पीरन जे उन पीर जी मुर्शिद मुहया दीन मीर जी दोस्त मोतदम न वरतिया दस्तगीर जी दोस्त मोतदम न वरतिया दस्तगीर जी मूडे निहायो गद्दी पढ़ायो उनजो नालो लिस्ट में अचे पियो दोस्त मोतदम न वरतिया दस्तगीर जी पीरन जे उन पीर जी मुर्शिद मुहया दीन मीर जी दोस्त मोतदम न वरतिया दस्तगीर जी असब नसब में आमथे अल्लाह अल्लाह हसब नसब में आमथे उनखे बियो पहुचे किथे असली हुसैनी वीर जी दोस्त मोतदम न वरतिया दस्तगीर जी दोस्त मोतदम न वरतिया दस्तगीर जी पीरन जे उन पीर जी मुर्शिद मुहया दीन मीर जी दोस्त मोतदम न वरतिया दस्तगीर जी। बगदाद आयो कलंदर शहबाज 40 ॾींहं किले में वेठो रूहानी मेहरबानी थी फरमाए इम्तिहान में पास आई मंज़िल माणिया ही सैयद उस्मान कि भला जे पास आया तो पोइ सर्टिफिकेट ॾियो न डिग्री सर्टिफिकेट मिलंदो बोर्ड मां इम्तिहान थियो दादूअ में मार्कूं निकिरी ऐं पास त थिए पर बोर्ड हैदराबाद आहे सखर आहे उतां वञी सर्टिफिकेट वठ साईं मां किथे वञा फरमायो त तुंहिंजो बोर्ड बगदाद में न ॿियनि शहर में न इन्हनि वलीअनि जो बोर्ड आहे मदीने मुनव्वरा में किथे नालो वणई थो छोड़ फिक्र दुनिया की छोड़ फिक्र दुनिया की चल मदीने चलते हैं मुस्तफा गुलामों की किस्मतें बदलते हैं छोड़ फिक्र दुनिया की। वाह वाह मदीना पाक सैयद शहबाज मदीने आयो महबूबन मेहरबानियूं कयूं सर्टिफिकेट
पोस्ट कहिड़ी, DCO, SSP, सेक्रेटरी सूबा या विफाकी पोस्टूं हन न। तुंहिंजी पोस्ट कलंदर। छा चओ, सौर सां चओ, ख़ुदा नसीब करे उनजो दीदार चओ। साईं पोस्ट किथे था ॾियो, रखो किथे ठटे कंहिं पासे कंहिं ज़िले में, फरमाइनि था न सेवण में। सुभान अल्लाह। बोदलो बहार अगई पियो घिटियूं गुहारे, अगई पियो सफ़ाई करे। चयोसि दरवेश केरु आहीं, छा पियो करे, छो तो घिटियूं गुहारे? चई मुंहिंजो मुर्शिद ईंदो। यादि रखो सुन्नीयो, जे चओ था त रूहानियत में तरक्की थे, रूहानियत में मंज़िल मिले, बातिन में मर्तबो मिले, तो न जो पहिरियों ॾाको आहे पंहिंजे मुर्शिद जे मुहबत में पना। चंदान साईं रफ़ारी ताहिरी पीर खे पढ़ाइनि था, पढ़ायूं कोन था, असांजे पढ़ाइण जो असांजो पीर मोहताज कोन्हे, असांजो पंहिंजो फ़ाइदो आहे। जेतिरो मुर्शिद सां मुहबत ओतिरो मदीने वारे जो डायरेक्ट कनेक्शन मिलंदो ई महिरबानी। दर्जीवार कम आहे। अवल मुर्शिद में फना, पोइ मदीने वारे में फना, पोइ ख़ुदा में फना। चओ सुभान अल्लाह, चओ वॾे आवाज़ सां चओ, न त वरी पिट हणंदो मां त मदीने हलियो बि। हबीब करीम जे प्यारे सोने कलंदर शाहबाज जी आमद पई सेवण में थे, ऐं बोदलो बहार पियो घिटियूं बुहारे पियो सफ़ाई करे। साईं आया जिते बद किरदारी जो अड्डो हो, उहे सभु अड्डा ख़तम थिया, ऐं उन जाइ ते अल्लाह जे ज़िक्र जूं तवारो हलियो, इबादत हली, क़ुरान करीम जा ख़तमनि जा ख़तमा हलिया, फैज़ जी महिरबानी थी। रमज़ान पाक जो चंड बीठो त वक्त जे काज़ीअ सोचियो त अॼु पहिरियों रोज़ो आहे, राति चंड बीठो आहे, रोज़ो रखियो थो, भला सैयद उस्मान खां वञी मिली अचां। मां ॿुधासीं त असां शहर जो काज़ी मिलण पियो अचे। फरमाई त वारो कयो, अटो खणी छाला खणी जो अटो खणी आया। कलंदर अटो ॻोहे थो, 9-10 जो टाइम आहे। काज़ी साहब माना शहर जो वॾो आलिम चई सैयद रमज़ान जो रोज़ो अटो पियो ॻोही? चई हा साईं, रमज़ान अची वियो। हा चलो ख़बर ई कान्हे, अची वियो? चई हा। बाहि जेका ॿरी पे अटो उन में उछलाए छॾी। रमज़ान सॼो गुज़री वियो, ईद जो चंड बीठो। काज़ी साहब चयो त सुबुह जो ईद पढ़ाए बि माण्हू मिलंदा कंदा, चंड बीठो आहे, हाणे वञी सैयद उस्मान जो दीदार करे अचां। साईं सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। साईं चंड बीही वियो आहे, छाजो? ईद जो रमज़ान ख़तम थी वियो? के बिला हा। चइबा ने अटे वारी मानड़ी त कॾो हाणे पची रही हूंदी, हथ खणी विझंद मान क्या थी वई आहे। हाय हाय, ही थई वली, ही थई अल्लाह जा अगवान शाकन जो शहबाज कलंदरवा। मां अर्ज़ कया है, मुरीद मुझे सजन पीर जो हुजी, साईं क़िबला करमुल्ला जो हुजी, साईं कंबर वारन जो हुजी, साईं नेमतुल्ला जो हुजी, वीहर शरीफ जो हुजी, मलकानी शरीफ जो हुजी, कंहिं जो बि मुरीद हुजी, पर कंहिं बि वली अल्लाह दिल में नफ़रत पैदा न कर। जब उम्मती मुस्तफ़ा करीम जायूं, पर सभिनी नबियन खे मञणु हक़ आहे। इहे मुरीद जो बि आहीं, वलीअनि सभिनी जो अदब कर, इज़त कर, त फैज़ मिलंदी, न त धिका खाईंदे कुझु नसीब न थींदो। अगवान शाकन जो शहबाज कलंदरवा। सुन्नी 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 दिलदार ही दिलबरवा। दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। माण्हू चवंदा आहिनि त 2.5 कलंदर आहिनि,
ॿुधो अथव या मूं ॿुधायो? केरु? हिकिड़ो कलंदर शहबाज़ सेवाणी, ॿियो बूअली सीना, वॾो बुज़ुर्ग आहे। उन जूं बि अजीब कैफ़ियतूं, अजीब कैफ़ियतूं। वेही रहियो झंगल में, छपर वॾा थी विया, मुछूं वॾियूं थी वियूं। ऐं उन वक़्त जा मौलवी मूं वांगुर पेट जा पूॼारी न हा, मूं वांगुर पैसनि जा पूॼारी न हा, हक़ गो आलिम हा, रब्बानी आलिम हा। निज़ामुद्दीन सनाई आलिम हो। उन कैंची खई, बू अली सीना कलंदर वटि आयो। बू अली सीना औलाद इमाम अबू हनीफा जो मुफ्ती साहब, इमाम आज़म। बू अली ही मुछूं छो वॾियूं थियूं? चईं वॾी थी वियूं। चईं मुस्तफ़ा जी सुन्नत हा न आहे, मुस्तफ़ा जी सुन्नत आहे कतरन। छा? शहपर ओसर लोहा वाफ शवारद, ॾाढ़ियूं वॾियूं रखो, शहपर कटियो, तहीं वरी था वटियो। हाँ नबी से छा चए? करे थो बुजुर्ग अल्लामा साहब शहपर कटे जने वियो हलियो। हज़रत अबू अली सीना कलंदर चिड़े नथो, नाराज़ नथो थे, गुस्से में नथो अचे, पिटे नथो, बदुआ नथो करे, पर उन पंहिंजी ॾाढ़ीअ खे वठी करे चपन ते रखे चुमियूं थो ॾे त हीअ मुंहिंजी ॾाढ़ी उहा आहे जंहिंखे आलिम दीन जे महबूब जे वारिस हथरा लॻाया आहिनि, मुंहिंजे मोती सुन्नत नबी ते अमल करायो आहे, उन आलिम जा हथ लॻा आहिनि। मां हिन ॾाढ़ीअ खे जेतिरो चुमा ओतिरो भलो आहे। चओ सुभान अल्लाह, दुरूद शरीफ पर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चवंदा हिकिड़ो कलंदर सेवाणी, हिकिड़ो बूअली, अधु कलंदर आहे राबिया। पर ईअं कोन्हे, राबिया इन्हनि साइन जे मक़ाम खां अला केतिरो मथे आहे, केतिरो मथे आहे। सुभान अल्लाह। वक़्त जो बादशाह पैसनि जी थेली खणी आयो, राबिया जे दरवाज़े खे ठड़काए पियो। साइन जी अंदरां मुरीदानी आई, केरु हई? बादशाह छा लायो हई? पैसा खणी अम्मा खे ॾियां। अम्मा चए थी मूंखे पैसा न खपनि। जागो पिया, असां तव्हांखे जॾहिं मिलनि त छा थो भाई? उन बादशाह जा पेर चुमूं हा। वॾो बाबा सखी मर्दा लाजो वॾो बानो आहे, वॾो पहतल आहे साईं, जन्नत लिखी था ॾियूंसीं। पर राबिया सां नथी क़बूल करे। सुफियान सोरी उन वक़्त जो वॾो मुहद्दिस आहे, वॾो आलिम आहे, जंहिं हदीस जे फन खे तरतीब ॾियण में वॾो कमु कयो हो। उहो बि राबिया जे दर ते आयो। बादशाह खे पुछे थो छा लायो हई? ते राबिया खे पैसनि जी थेली थो ॾियां, क़बूल नथी करे। उन दर खड़कायो, अंदरां राबिया सां जी मुरीदानी निकिराई। अम्मा राबिया खे ॿुधा सुफियान सोरी आयो आहे, पाण बुरको पाए अंदरां आई आहे। सुफियान छाजे लाइ सॾायो अथई? अम्मा ही पैसनि जी थेली खणी आयो, हिन जी दिलि चवे थी अक़ीदो आहे। राबिया चए थी सुफियान तो जहिड़ो आलिम अजीब ॻाल्हि करे पियो। ॿुधाए त दुनिया बादशाह पैदा कई आहे या ख़ुदा पैदा कई आहे? जे ख़ुदा पैदा कई आहे, जे जॾहिं मां ख़ुदा खां नथी वठां त पोइ हिन खां छाजे लाइ वठां? सुभान।
जै पैदा कई आहे जेको मालिक आहे ख़ालिक आहे उन इल्हाम तौर कंगी भेरा मूंखे पेशकश कई आहे दुनिया जे लाइ मां क़बूल नथी कयां पोइ मां तूं छो नथी क़बूल करी जे मुंहिंजे मदीने वारे आका क़बूल कई हुई जंहिंखे रब चयो त जबल बि सोना थो ॾिया पहाड़ सोना थो ॾिया ज़मीन जा खज़ाना खोले थो ॾिया ख़ुदा जा खज़ाना चाबी मुहम्मद करीम तुंहिंजे हथ में थो ॾिया नबी फरमाए त जे मां चाहियां त जबल सोना थी हलनि पर मां नथो चाहियां मां चवां थो ज़िंदगी बि मिसकीननि सां गुज़ारियां महशर जे मैदान में अलाह त मिसकीननि सां गॾु हला हू मुंहिंजा सचा उम्मती हूंदा हू सलातो सलाम पढ़ंदा हलंदा मां जन्नत ॾे वठी वठंदो सुभान मुंहिंजा भाउ रमज़ान पाक जो महीनो सलमान साईं जी ॻाल्हि पे हली उतां ही मां निकिरी मदीने पाक जे ॻाल्हियुनि ते आयो हा हज़रत कलंदर जे ॻाल्हियुनि ते आयो हा बू अली सीना आदा बसरी जे ॻाल्हि ते आयो हा हज़रत सलमान फरमाए थो मूंखे नबी करी महिरबानी कई तोखे मां जल्दी ग़ुलामी खां आज़ाद कराईंदुसि हबीबनि चयो मालिक सां ॻाल्हाइजांइ तोखे ख़रीद कयो आहे मूं हुन सां ॻाल्हायो हुन ॿ शर्त रखिया हिकिड़ो त 40 ओकियूं सोन जूं तक़रीबन 4.25 तोला हिकिड़ी ओकी त 40 ओकियुनि जा तोला घणा थिया ॾाढा दरवेश आहे अब घणा थिया भला 4 तोला ॿधो पोण खे छॾियो 4 चौक 160 तोला 160 तोलनि जा वरी खणी सेर ठाहियो पाव ठाहियो एतिरो सोन ऐं ॿियो मुंहिंजी ज़मीन ख़ाली पई आहे उन ज़मीन जा खॾा पटराए 300 खज जूं चकियूं लॻाए उन्हनि खे पाणी ॾे ख़िदमत कर जॾहिं वॾियूं थी खजी झली न पोइ तूं आज़ाद आहीं हमरा हिकिड़े ॿिए खे चयो चइंदा रसो खपी छा वो घरां थी मोटी आयो ये रसो आंदी चया रसे में अटो ॿधो पियो आहे चइंदा रसे में अटो ॿधबो कोन्हे पर न ॾियण जा पार हुनखे छॾण जी नियत कान्हे तेरा शर्त रखां जेके सलमान पूरा करे न सघंदो हज़रत सलमान जे मुतालिक़ हुनखे इहा ख़बर कान हुई त हींअर कंहिंजी दामन वठी आहे या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ॿियो शेर आहे पर थोरो चुटको मता रहियो खुटको या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मुंहिंजा हाल ही ना ॾिस पिरी अचे ॿुधी बर रस पिरी या रसूल अल्लाह ये मुस्तफ़ा जे रोज़ जे अॻियां मूं शेर चयो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मुंहिंजा हाल ही ना ॾिस अची ॿुधी बर रस अची ॿुधी बर रस अची सलमान तकड़ो निकितो आहे हबीब जे दरबार में आयो आहे साईं फरमाए था सलमान परेशान आई कि भला 40 ओकियूं सोन जूं 160 तोला थो घुरे 300 चकियूं खजनि जूं लॻा वॾियूं थी खजूर झलीन इन में त कई साल लॻंदा मां त हिकु ग़रीब साल थो भाया साईं फरमाई था निधन कोन आई घबराए न वेह हाणे जो हाणे तुंहिंजो सभु मामिलो पूरो थी वेंदो सलमान साईं चयो मां वेठो हां हिकिड़ो सावी सगोरो सोन खणी आयो जंहिंखे खणी सिंधीअ में चऊं रती तोले जो हिसो महबूबन फरमायो सलमान जी साईं ही खण वञी पंहिंजे इन सेठ खे चओ त 160 तोला हिन मां तोरे खणी ॿियो मोटाए ॾे सलमान निहारे ॾिठो मुतफक्किर सोच में पइजी वियो साईं फरमाईंदा छा तूं सोची चई क़िबला ई त रती आहे फरमाईंदा सोन ॾे न निहार ॾियण वारे हथ ॾे निहार
सोन दे न निहार ॾियण वारे हथ ॾे निहार। सुभान अल्लाह चओ, सुभान अल्लाह चओ, वॾे आवाज़ सां चओ, हथ मथे खणी चओ, वाह वाह सोना महबूब। सलमान टड़ थी वियो। सेठ साहब सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं पंहिंजो सोन कढ बाक़ी मोटाए ॾे। हुन साईं प्राई सोन जो तोन वारी हिकिड़ो तोलो, ॿियो तोलो, टियों तोलो, 160 तोला निकिता। निहारे त उहो जेको महबूब ॾिनो जहिड़ो आहे तहिड़ो थियो। वाह वाह सुभान अल्लाह। तॾहिं असीं चवंदा आहियूं त घुर त मदीने वारे खां घुर। घुरण वारो थकिजी पए, वंडण वारो न थकिजे, ॾियण वारो न थकिजे। मालिके कौनैन है गो पास कुछ रखते नहीं। ज़ाहिर में तो कुछ कोन थो ॾिसे, पर ॿिन्ही जहान जो रब मालिक करे छॾियो। मालिके कौनैन है गो पास कुछ रखते नहीं। दो जहां की नेमतें हैं उनके खाली हाथ में। साईं बाकी खजूं, बाकी खजूं साईं फरमाइनि था पिया सहाबी वठी वञ ज़मीन ॿुधाए, खॾा पटरा चकियूं वठी ॾे, मूंखे चे ॿुधाए मां पाण थो चकियूं हणां। छॾियोसीं बची शराब सभिनी जो मां दीदार कयां पियो। अल्हम्दुलिल्लाह। दुरूद शरीफ़ पढ़ो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾी आवाज़ सां, वॾी आवाज़ सां। सहाबी आया 300 खॾा पटीन था, महबूब पाण था अचनि। वाह वाह मुंहिंजा महबूब। दिलि इन सां रख, ॿियनि सां दिलि रखण मां फ़ाइदो कहिड़ो। अदा तूं छो हिनखे लॻो ई मूंखे ॾे, मूंखे ॾे, मूंखे ॾे, मूंखे ॾे, मूंखे ॾे, मां शहीद करे छॾियां। मां अलाह किथे जो ॻाल्हायां, तव्हां अलाह किथे पिया फिरो। सरवर कौनैन पाण आया, ग़रीबनि जी ग़मख़ारी ॾिस। वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला, मुरादे गरीबों की बरलाने वाला, कबाइल को शीरो शकर करने वाला, बदन देश के दिल में घर करने वाला, उतर कर हेरा से सुए कौम आया और के नुस्ख़ा-ए कीमिया साथ लाया। सुभान अल्लाह। हबीबन करीमन जी ज़ात पाण आया हर, चक्कियूं लॻाइनि था। उन साली खजी त्यारा हज़रत सलमान आज़ाद हबीबन करीम जो प्यारो फरमाए थो। हिकु दफ़े मां रोआं पियो, मुंहिंजा महबूब मथां जे बीठा। सलमान छो थो रोई? कि भला जेके मदीने में आहिनि, कंहिंजो अबो हिते आहे, कंहिंजो मामू आहे, कंहिंजो सोट आहे, कंहिंजो भाउ आहे, मां अकेलो हा, केरु मुंहिंजो कोन्हे। हबीब भाकुर पाए फरमाई था, रो न, ॿिया ॿियनि जा मिट आहिनि, मां मोहम्मद तुंहिंजो मिटो आहियां। सलमान मिन्ना अहलिल बैत, हुजूर ऐलान थो करे, सलमान मुंहिंजी अहल बैत में। दुरूद शरीफ़ पढ़ो। सल्लल्लाहु अलैहि ये थोड़ा रुनो पे तो मूंखां जानी जुदा छो थो थिए। वॾो मौज़ू आहे, वरी कंहिं ॿिए दफ़े ख़ुदा घुरियो त ॿुधाए पियो। हबीब मिंबर ते उथी ऐं फरमायो, या अय्युहन नास कद अज़ल्लकुम शहरुन अज़ीमुन मुबारकुन। ऐ इंसानो, हेॾे निहारियो, कद अज़ल्लकुम, कद अताकुम न, कद जाकुम न, अज़ल्ल ज़िल्ल खां वरतल,
माना वहां ते रहमत जी शाम थी आयो शहरन महीनों अजीमुन वड्डो को 40 ॾींहं कोन्हे हिन महीने में 35 ॾींहं कोन्हे जो ॿिया महीना ही बि पर अज़मत में वॾो आहे शवाब में वॾो आहे मेहरबान में वॾो आहे रहमत में वॾो आहे हबीब फरमाईं था त शहरन अज़ीमुन मुबारकुन बरकत वारो महीनो आहे एतिरो शानदार महीनो आहे जो उन में जंहिं हिकु नफ़ल पढ़ियो उनखे फर्ज़ जो सवाब जंहिं फर्ज़ पढ़ियो उनखे 70 फर्ज़नि जो सवाब। हाणे मां हिकिड़ी अपील कंदो मां क़बूल कंदव तव्हांखे कश्मीर ते कोन थो मोकिलियां मतिलबु डिॼी वञो 50 रुपए जी कुर्बानी ॾियणी पवंदी मुंहिंजे तक़रीरूं केसियूं रमज़ान जा फज़ाइल ही जेके अल इस्लाह वारा आहिनि इहे सस्तियूं ॾींदा मां 50 रुपए में केस मां ॾिसां त घणा आहिनि जेके मुंहिंजी अपील खे मंज़ूर था कनि मस्जिद में घणा फिरी था वञनि जेके थिए नथा वञनि उहे हथ मथे खणनि बाक़ी ॿिया न खणनि माशाअल्लाह मुर्गी 3 ॼणा मस्जिद में मुर्गी 3 ॼणा अब हिन खे 2 ॾेई छॾिजासीं दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह मुड़े निहारो अल्लाह ताला जे ज़ात बरकात बाढ़ो मुझे महबूब करीम जी ज़ात फरमाइंदा था एडो शान वारो महीनो आयो आहे जो उन में नफल पढ़ त फर्ज जो सवाब फर्ज पढ़ त 70 फर्ज जो सवाब मन तकर्रब फीह बिखसलतन कान कमन अद्दा फरीज़तन फी मा सवा हबीब फरमाइंदा था ये एडी अजीम शे आ जने चंद्र बीहंदो डेगरी के बाहरी भी उब निकरंदी आहे जंहिंखे अंग्रेजी में गैस चओ तेज़ाबियत चओ तबखीर चओ उहा निकरंदी वात में ईंदी वात में बू पैदा थींदी आहे हिकु अजीब क़िस्म जी बू माण्हुनि खे न वणंदी आहे पर मदीने वारो फरमाए थो रोज़े वारे जे वात जी बू अल्लाह खे मुश्क खां वधीक प्यारी आहे। तकलीफ़ कहिड़ी थिए तकलीफ़ कहिड़ी थिए चाहे जो लाचार बीजे जो सिगरेट जो नसवार जो महबूब फरमाइन था पिया त 11 महीना खाइण वारो पीअण वारो आज़ाद छॾियल हर शइ इस्तेमाल करण वारो रमज़ान पाक में रात जो भली खाए पे सिर्फ बाख फुटण खां पहिरियां नियत रोज़े जी करे पाण ते कंट्रोल करे सिज लहरी बाग अची रोज़ो खोले इन महीने जे रोज़नि जे करे रब हुन जे 11 महीननि जा गुनाह बख़्शे थो छॾे। अदा थोरो ॿियो मिसाल मां ऐं पीउ महिरबान आहिनि उहे पंहिंजे बच्चे खे बुखियो सहंदा उन ते सहंदा ॻाल्हाए पर जेकॾहिं डॉक्टर साहब चए थो बाबा हिन जो सुभाणे ऑपरेशन आहे 12 कलाक या 14 कलाक पानी बंदि चांहि बंदि मानी बंदि बच्चो आहे तड़पे थो मां नथी सही सघे पर डॉक्टर चयो त ऑपरेशन थींदो मां उन जे बुख ॾे कोन थी निहारे उन जे ऑपरेशन खां पोइ तंदुरुस्तीअ ॾे सिहत ॾे उन जे फ़ाइदे ॾे थी निहारे अल्लाह जा वारहणो जेकॾहिं मां मेहरबान आहे त ख़ुदा उन खां करोड़े भेरा वधीक मेहरबान आहे जीअं मां बुख ते रखे थी ऑपरेशन थींदो फ़ाइदो आहे ख़ुदा तोखे बुख ते थो रखे त डॉक्टर जे ऑपरेशन सां तुंहिंजी जान बची पवंदी मूं रब जे चवण ते बुख कटींदे त ईमान बची पवंदो। बहाना न कर अटकल न कर ख़ुदा सां अटकल न हलंदी 11 महीना भी खाधी रमज़ान जूं रातियूं भी खा सिर्फ 20 जो रोज़ो रख
अल्लाह ताला जे हबीब फरमायो असम जुन्नतुन रोज़ो ढाल दुश्मन सां जंग थींदी ही तलवार वारे खे ढाल ॾींदा तलवार घुसी वेंदी ही रोज़ो नस जे ढाल नस ते कंट्रोल थींदो पहिरीं तारीख़ रमज़ान जी बीहंदी आहे रब फरमाईंदो शैतान ॿधी छॾियो सरकस जिन ॿधी छॾियो भला जिन बि ॿधिजी विया शैतान ॿधी विया तो अधे खे केर थो झले तो रोज़ो न रख हाँ सुफ़दत शयातीन व मरदतुल जिन्न वो केर थो झले नफ्स के वरी भुख सां मुतमइन्नह बना कमजोर बना सैयदना अली जिल मुर्तजा शेर खुदा करमल्लाह वजल करीम जी ज़ाते गिरामी फरमायो त मूंखे ऊंधारे जो रोज़ो वणंदो आहे ज़बान पाक सुकी वञे तारूं ख़ुश्क थी वञे रगूं सुकलूं हुजनि नफ्स जो कंट्रोल टुटी वञे खुदा असांखे न भाग सुस्ती काहली रोज़ा निमाज़ूं ई पिण चङो कम चङो ऊ को ॿियो फहम जंहिंसां पसी पिरीअ खे अरे तूं पिरीअ खे पसी थो या मदीने वारे ख़ुदा खे ॾिठो ॻाल्हा त सही ख़ुदा खे कंहिं ॾिठो ॻाल्हाए न हाँ पको थी विसरी वई मेराज ते हल महबूब मिठा सैयद सोहना सिंगार करे मेराज ते हल महबूब मिठा सैयद सोहना सिंगार करे तू रब जो कर दीदार मथी मखलूकत जो दीदार करे तू रब जो कर दीदार मथी मखलूकत जो दीदार करे मेराज ते हल महबूब मिठा सैयद सोहना सिंगार करे जंहिं पंहिंजे रब खे हिननि अखियुनि सां ॾिठो उहो चए थो रोज़ो रख ऐं पाप जो चुटियल बदबख्त शैतान जो एजेंट दलाल तोखे जसो न निमाज़ ते कोन्हे रोज़े ते कोन्हे शरीयत ते कोन्हे उन जे बूथ में धूड़ विझी छॾ तूं चएसि तूं छाहीं तूं हिते धिका थो खाई मां उन जो उम्मती आहियां जंहिं हिननि अखियुनि सां पंहिंजे मालिक जो दीदार कयो उन चयो त रोज़ो रखो मां रोज़ा रखे ॾेखारे मुंहिंजे महबूब जो मक़ाम आहे मुंहिंजे महबूब जो शान आहे असांजी अम्मा असांजी भेण असांजी न्याणी असांजूं माइरूं भेनरूं नंगे मुस्लमाननि जा उहे बि कन खोलीन उहे बि ज़हन ठाहीन हज़रत खातून जन्नत कीअं रोज़ा रखे अली मुर्तज़ा रोज़ा रखे खातून जन्नत रोज़ा रखे हसन हुसैन रोज़ा रखन अबू बकर सुनो रोज़ेदार उमर फारूक रोज़ेदार उस्मान गनी रोज़ेदार अल्लाह जा वली रोज़ेदार इन्ना निभागो थक पैसा जेको तोखे झले तो शरीयत खां पुॼई त उन जो कारो मुंहुं करे छॾे ॿई हथ मुहम्मद घोट जे दामन में सरड़ा करिया रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह तुझे दीद दीबर दिल कसीविया मीह गोढ़न जो वसीविया मीह गोढ़न जो वसी रब नमाजी बनाए रोजेदार बनाए ज़कात ॾियण जी तौफीक दे हज करण जी तौफीक दे इबादत की तौफीक दे हर मुसलमान ते रब इबादत फर्ज कई आहे हर कंहिंजा जुदा जुदा शोबान मगर अञा हिकिड़ी निराली शे घुरो आहे कहिड़ी मौला मुंहिंजे अखियुनि खे मुहम्मद घोट जे इश्क में रुअण नसीब कर रुअन नबी सैला रुअन पोइ मसो आहे हिकिड़ो बुजुर्ग हो दुरूद घणो पढ़ंदो महबूब ते दुरूद घणो
पर किथे मस्जिद में न, मदरसे में, घर में न। वारी हुंदी ही, दड़ा हुंदा हा, उते बूह हुंदा हा, बूह हिकिड़ो बूटो आहे उन्हनि में। फरमाया थो मां उते दुरूद पढ़ां पियो, रात जो टाइम आहे, अकेलो आहियां, दिल मां दाह निकती, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, मुंहिंजा हाल ही ना ॾिसो अची ॿुधी दाह रहबर रस, अची ॿुधी दाह रहबर रस अची। छड़ा करे सुनी रहो, निंड कान है, निंद्र कान है, निंद्र पर वेही भी इंसान थकी थो पए, लेटी पियो हां त कंहिं मुंहिंजी बाह खे हथ हयो, उथां खणी त मदीने वारो, उथां खणी जो सुहिणो नबी। फलाणा जी साईं, ईअं कोन जो तूं यादि करी मां विसारिया, मां त विसारण वारनि खे बि यादि कंदो आहियां, उन्हनि खे बि यादि कंदो आहियां जेके यादि न कंदा आहिनि। मुंहिंजो शान आहे अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम। तूं सजदा कया, तूं दुरूद पढ़ियो, तूं यादि कयो, हाणे तोखे ॿियो मुर्शिद न आहे त मां तुंहिंजो डायरेक्ट मुर्शिद आहियां। ज़िक्र बि ॾसियां, तलकीन बि कयां, मदारज बि तय करायां, मंज़िलूं बि तय करायां, कॾहिं बि ज़रूरत पवई सॾण तुंहिंजो कमु आहे, भाकुर पाए सीने सां गॾण मुंहिंजो कमु आहे। अहिड़नि आशिकनि जी दामन वठ, अहिड़नि दिलबरनि जी दामन वठ जेके क़ुरान पाक ते महबूब जे सुन्नत ते हलनि ऐं हलाइनि, अमल कनि ऐं कराइनि। बू अली सीना जी ॻाल्हि ॿुधाई आहे, हिकिड़ी अहिड़ी करामत उन जी किताब ने लिखी आहे जो उन जे ॿुधाइण लाइ अव्वल बुनियादी ॻाल्हि रखणी पवंदी, तमहीद, दिमाग़ थका ॾेई थींदो। अदा पैदा कंदड़ केरु आहे? तोखे मूंखे कंहिं पैदा कयो, पर अबे अमामा ही अल्लाह जो कानून आहे ऐं वरी कुदरत हुनजी निराली आहे। आदम खे न को अबो न को अम्मा, साईं ईसा खे अम्मा आहे त अबो कोन्हे, बीबी हवा खे आदम जी पासरी मां पैदा कई, अम्मा कान्हे। खुदा पंहिंजे कुदरत जा निज़ारा ज़ाहिर कंदो आहे, कॾहिं नबीअ जे हथां, कॾहिं वलीअ जे हथां। वली सिर्फ़ चप चोरींदो आहे, कंदो खुदा, कंदो केरु आहे? कोन थो ॻाल्हाए, ॻाल्हाई कोन थो न, मां कंहिंसां ॻाल्हायां? चवंदा न मुड़ुस थकिजे त माना तई जेके नथा रखोसीं थकल आहियो न, असां मन लॻा थकिजी कंगा फड़ियूं ॾियो, तेल ॿेल थकी न पिया हो न। कोटले में हज़रत बू अली सीना कलंदर वेठो आहे, बंगालियूं 3 नौजवान न्याणियूं गॾिजी आयूं, 3 कुंवारियूं। साईं दुआ कर औलाद ते, तॾहिं बेहयाई कान हुई। हाणे त यतीम खाना भरिया था आहिनि, निधन का ॿार को धणी साईं कोन्हे। ख़ुदा पनाह में रखे, अल्लाह शर सॼे जग जी लज रखे, रब शल हया ॾे, कंहिं ते टोक न कजे, खिलजे न, पर तॾहिं शराफ़त घणी। अम्मा औलाद खपे साईं? हा माला ॾींदो साईं, शादी बि थियल कान थई, ॿुधायूं थियूं, कूड़ बि न हणंदुसि। छा चङो भला पान वठी अचो, 3 पान वठी आई, हिकिड़ो पान हिकिड़े खे ॾियो, ॿिए खे टियों, टे खे वञो खाओ पुट ॼमंदड़। अल्लाह उलमा वेठा न, ड्रिजां थो, पर अल्लामा रूमी जो बेत ॿुधाया न, पोइ ठरी वई। फरमाए थो औलियारा
हस्ती कुदरत अज इला तीर जस्ता बाज गर्दा नदज़ेरा वलियन खे कुदरती ताकत मिलियल हूंदी आहे छुटल तीर बि मोटाए छॾीनि गुफ्ते अल्लाह बुवदे गर्च अज़ वलकुम अब्दुल्ला बुवदे उन जो गुफ्तो खुदा जो फरमाओ निरी बाने जी हुक्म खुदा जो ॿाहिरि निकिरी ॿिनि छोकिरनि पान खाधा हिकिड़े चयो त साईं दरवेश पुट पान उते ई दर जे ॿाहिरां उछलाए छॾी साल गुज़रियो त उन ॿिन्ही खे रब पुट ॾिना जन पान खाधो हिकिड़ी मायूस थी वई उन्हनि सां गॾिजी ॿचरा खणी ही ख़ाली आई मां कीअं आयो साईं तव्हांजी दुआ थी मूंखे पुट ॼाओ मूंखे पुट ॼाओ अमां तूं चईं मूंखे कोन ॼाओ न कीअं मां पान कोन खाधी हा साईं कूड़ कोन खाधो पोइ केॾे उछलाई पान साईं ॿाहिरां तव्हांजे ढेर ॾिसण चङो वञी ॾिस त पान आहे वञे त ॿालो उहा उहा वेठो करे खुदा जो पावर अल्लाह जी ताकत जेको मनीअ जे पुणे मां इंसान खे पैदा करे थो जे वलीअ जी दुआ क़बूल करे पान मां पैदा करे त पैदा करे सघे थो वलीअ ॾे बि निहाब अव्वल खुदा जी ताकत मुंहिंजा पिरी अलाह किथे पियो फिरी झूठी थो निंद्र में किरी रमज़ान मेहमान अची वियो पीरनि जी पीर सोने अब्दुल कादर जीलानी जी इन महीने में विलादत थी जमदई रोज़ेदार रहा पाबंद अहकाम शरीयत इब्तिदाई से न छूटा बचपनी में भी था रोज़ा गौसे आज़म का खुदा इश्क रसूल दे ओ मिलियो त इताअत आसान थींदी इबादत आसान थींदी मोहब्बत जो मैदान थींदो ईअं मोहब्बत सां यार खे यादि कर या इमाम बूसीरी कसीदे बुर्दे वारे यादि कयो सुभान अल्लाह चओ या अकरमल खल्क माली मन अलूज़ बिही सोना केॾे वञा कैसा पनाह वठां तोखां साके मुंहिंजो आहे ई कोन या अकरमल खल्क माली मन अलूज़ बिही सिवाक इंदहु लोलिल हादिसिल अलमी वलन यदी का रसूल अल्लाह जाहु कभी इज़िल करी मत जल्ला बिस्म मुंतकली मोहब्बत वारो हो बीमार थी पियो अध रंगो थी पियो पासो कम न पियो करे अदा 14 रील आयो के मर्द असील ॾिस त कजी आहे हा शैतान भॼी विया सुभाणे बथ बार अॼु पुट भॼ को हथे को प्रोग्राम कर दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वॾे आवाज़ सां थकजी पिया हो त मां छा कयां तार वॾी पहुती आहे मदीने वारी सरकार जे दरबार में हाणे वेहो न सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह इमाम बुसीरी अधरंगे जो मरीज़ हो दवाऊं करे थकजी पियो पोइ सोने नबी खे सलाह कई ख्वाब महबूब आया चादर पाक मथां रखे जो खयों त बीमारी ख़त्म थी वई पोइ वते तो महबूब जा गुण ॻाईंदा
या अकरमल खल्क माली मन अलूज़ बिही सिवाक इंदहुल हादिसिल अममी। ज़ोर सां चओ, हथ मथे खणी चओ। रमज़ान पाक जो महीनो आ, मथा अचे बीठो आ। नबी सी फरमाई था जे रोज़ेदार खे रोज़ो खोलायो, हिक खे ॿिनि खे टिनि खे, जेतिरनि बि हिन जे लंगर ते रोज़ो खोलियो ओतिरनि रोज़नि जो सवाब हिन जे दफ़्तर में बि लिखजी वेंदो। असहाबी सगोरा पुछनि था साईं लैस कुल्लना यजिद मा यफ्तर बिह साइम, असी सब ताक़त कोठा रखूं रोज़ा खोलायूं। छो त रोज़े खोलण वारा असीं नखरा था कनि। कहिड़ा रोज़ा खोलायूं? ना शफ़ी में रोज़ा खोला कहिड़ा खोलायूं? न को पल्लो, न को मच्छी, न को पीस, रुगी हीस, छा करे इदरीस, कुछ को न कई रोज़ा तो खोलाए। इन खां घर जी मानी चाहिए। पर मस्जिद में साईं काज़ी दोस्त मोहम्मद बुलबुले सिंध रब रहमतूं करे चवंदो हो त असांजी मस्जिद जे विढ़िया हरी पाटो आहे, हिक ॿिए खे मथा पाड़े रोज़ो खोलण था अचो या छा आहे? नबी साईं फरमाइनि था जंहिं रोज़ेदार खे रोज़ो खोलायो कि भला को ग़रीब आहियूं ताक़त आहे, फरमाइता युतिल्लाहु हाज़ा सवाब मन फत्तर साइमन, रोज़ेदार के रोज़ो खोलाए वलौ अला तमरतन औ लबन औ लबनत औ शरबत मान औ लबन औ कमा काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रोज़ेदार के रोज़ो खोलाए पानी ते खोलाए, खीर ते खोलाए, खारक ते खोलाए, उनखे बि एतिरो दर्जो मिलंदो। पर हूंदे सूंदे ये न कढो, हूंदे सूंदे ये न, जीअं रब नसीब करे ताक़त वार रोज़ो खोलायो इन जो बि सवाब आहे। वरी तरावीह अहल हदीस चवंदा आहिनि 8 पढ़ो। मूं इन तारीख़ी किताबनि में ॾिठो त न, इमाम बुखारी ख़ुदि बि 20 रकातूं पढ़ियूं। अबू बकर सिद्दीक़, उमर फारूक, उस्मान गनी, हैदर करार, हबीब जा खुलाफा राशिदीन, जंहिंजे लाइ नबी फरमायो त मुंहिंजे राशिद ख़लीफ़नि जी सुन्नत ते अमल कयो, उन जो दौर निहारो। ए 20 तरावीह 20 हाणे था कनि रीह, हरू भरू रीह 20 पढ़ो, ख़त्म कुरान जो ॿुधो, ख़ुदा तव्हांजा ॿई जहान आबाद करे। आमीन आमीन। हज़रत उमर डंडो खयो, सभु तरावीहनि ते अचो। साईं जो सख़्ती कई त मुस्तफ़ा करीम जी मस्जिद माण्हुनि सां तुबजी वई। शेर ख़ुदा अली जिल मुर्तज़ा, उन जी शहादत हिन महीने में रमज़ान में। अम्मा खातूने जन्नत जो मौज़ू बि रमज़ान में, बदर जी जंग जो मौज़ू बि रमज़ान में, हज़रत ईसा जे नुज़ूल जो मौज़ू बि रमज़ान में, मक्के जे फतह जो मौज़ू बि रमज़ान में। हुजे को जवान जो जलसा कदो वञे मौज़ू ॿुधो। सुभान अल्लाह, आजा मौज़ू है अम्मा खातूने जन्नत। सुभान अल्लाह। तो बासती बासे मौला मुझे पुटरन के चाक कर त रोज़ा रखंदिस। कहें बास बासी ॾाढा न कर, हाणे बस थकिजी पियो। हा मां बि हिकिड़ो शेर अम्मा जे शान में थोरो चुटको। या सईदा या तय्यबा, पढ़ायो बि सही आहे न? सुभान अल्लाह। तव्हां चाहियो था तव्हांजो नालो बि खातून जन्नत जे दरबार में वञे त हीअ मां तुंहिंजा शाइर आहिनि, मद्दा आहिनि, तुंहिंजा ग़ुलाम आहिनि। बेशक बेशक। या सय्यदा या तय्यबा तू ज़ाहिरा तो ते सलाम, या सय्यदा या तय्यबा भेरो ॼाणो, या सय्यदा या तय्यबा चओ, या सय्यदा या तय्यबा
बा तू ज़ाहिरा तो ते सलाम हसनैन जी जल्लमा हसनैन जी जल्लमा तो ताहिरा तो ते सलाम हसनैन जी जल्लमा तो ताहिरा तो ते सलाम या सैयदा या तैयबा तो ज़ाहिरा तो ते सलाम। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हाणे उथी बियो मुख्तसर सलात सलाम थींदो बोधो बिस्मिल्लाह। अभी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका।